ब्यूरो चीफ न्याज़ हुसैन तोनियो जी रिपोर्ट मुताबिक अंबर यूसी कलर जे ॻोठ दोस्त अली मक्सी जे ॻोठ ठाणनि मिर्ज़ा मक्सी दीदार अली चांडियो बहार अली मक्सी इमदाद चांडियो मुराद अली मक्सी जे अॻवाणीअ में ॻोठ जे प्राइमरी स्कूल अंदरि सहूलियतुनि जी खोट सबबि गुलनि जहिड़नि ॿारनि जी तालीम मुतासिर थियण ते तालीम खाती ऐं ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त 2022 जे ॿोॾि सबबि असांजे ॻोठ जो वाहिद प्राइमरी स्कूल ज़बू हाली जो शिकार थी वियो आहे जंहिं करे असांजे मासूम ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थियण सां गॾु उन्हनि जी ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। तालीम खाते जे मदारनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खे बार बार शिकायतूं करण बावजूदि को बि तदारुक नथो कयो वञे। हुननि वज़ीर आला सिंध वज़ीर तालीम ऐं आला अफ़सरनि खां अपील कंदे चयो त असांजे ॻोठ जो प्राइमरी स्कूल ठहिराए उते फर्नीचर पाणी वाशरूम समेत सहूलियतूं मुहैया कयूं वञनि त जीअं असां मिस्किन माण्हुनि जे औलाद बि तालीमी ज़ेवर खां आरास्ता थी सघनि।